बेपासे आगाह कि हैदराबाद में बुखारी शाह लिंक रोड तां लाड़काने वासी जो गोली लगल लाश हथायो है। अहम खबर है, छलगरी पुलिस पारां गोली लगल लाश सिविल अस्पताल मुंतकिल किया वियो है। हैदराबाद के इलाके बुखारी शाह लिंक रोड तां लाड़काने वासी जो गोली लगल लाश हथायो है। छलगरी पुलिस पारां लाश खणाए अस्पताल मुंतकिल किया है। हैदराबाद के बुखारी शाह लिंक रोड तां लाड़काने वासी जो गोली लगल लाश हथायो है। अवांखे आगाह कंदा हलूं, पुलिस पारां लाश खणाए अस्पताल मुंतकिल किया है। हैदराबाद के इलाके बुखारी शाह लिंक रोड तां लाड़काने वासी जो गोली लगल लाश हथायो है। तफ़सील वठंदासीं। हैदराबाद में लाइन ते मौजूद है सीनियर रिपोर्टर इरफान बुकियो। इरफान, आगाह कजो, लाड़काने वासी जो लाश हथायो है, छा तफ़सील आहिनि? जी, हैदराबाद शहर वेझो बुखारी शाह लिंक रोड तां लाड़काने वासी जो गोली लगल लाश हथायो है। छलगरी पुलिस तरफां गोली लगल लाश सिविल अस्पताल मुंतकिल किया वियो है। पुलिस मूजिब फोते जी सुञाणप 45 सालनि जे अज़हर पुट अलादाद भुट्टो तौर थी है, जॾहिं त खेसि मथे में गोली लगल हुई। पुलिस तरफां इहो ॿुधायो वियो आहे त वाक़े बाबति वधीक जांच कई पई वञे, पर अञा ताईं का ख़बर पइजी नाहे सघी त खेसि कंहिं गोली हई आहे। जी ठीक है इरफान, बड़ी मेहरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।